जॾहिं तो वचन ऐं वाइदा करे मुंहिंजो मासूम दिल हासिल कई हुई तॾहिं केॾो न मूंसां चाह हुई, पर पोइ तोखे जॾहिं अलाए छा थी वियो ऐं आऊं ॼाणी न सघियसि। हा प्री, जॾहिं शाम जो वक़्तु थींदो आहे त अलाए छो दिल में उदास थी वेंदो आहियां ऐं तुंहिंजी यादि जा अलबेला भाकर दिल खे दर्द में भरे तनाई जो सहारो ॾींदा आहिनि त अंदर में सुरकी पवंदो आहियां ऐं तड़पी यादि कंदो आहियां ऐं रोई पवंदो आहियां। हा, उहा राति बि नथी विसरे जे राति में खीर जहिड़ी बनी जे बननि ते ज़िंदगी जा प्यार अर्पींदे हिक ॿिए सां हम कलाम थी इहो चयोसीं त सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां। आजिज़ कलब खुश नसीब सत पुराणे चिलिया ठटे खां मदोश मंठार अली मला ऐं शाहिद अली राणू लिखनि था, एहतराम करीं त वालदीन ऐं उस्ताद ऐं कानून जो कर, पाक रखीं त जिस्म लिबास ऐं ख्याल खे रख, परहेज़ करीं त कूड़ गिला ऐं बद अखलाकी खां परहेज़ कर, बचन चाहीं त तकबर हसद ऐं गुनाहनि खां बच, बचाइण चाहीं त इज़त शर्म ऐं हया बचा, पाबंदी करीं त वक़्त निमाज़ ऐं कानून जी कर, वठण चाहीं त हक़ कुर्ब ऐं सबक वठ, सिखण चाहीं त इल्म क़ुरान ऐं अदब सिख। वाह, मदोश मंठार अली मला ऐं शाहिद अली राणू लिखनि था, पुराणी चिलिया ठटे खां, पढ़ण चाहियो था त क़ुरान पाक पढ़ो, ॾिसण चाहियो था त मुक़दस जायूं ॾिसो, वञण चाहियो था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़े अतहर ते वञो, करण चाहियो था त वालदीन जी ख़िदमत कयो, विढ़ण चाहियो था त हक़ ते विढ़ो, घुरण चाहियो था त अल्लाह पाक खां घुरो, जीअण चाहियो था त ॿियनि लाइ जियो, खाइण चाहियो था त रिज़्क़ हिलाल खाओ, पीअण चाहियो था त कावड़ पियो, रोअण चाहियो था त पंहिंजे ऐमालनि ते रो। दर्दनगर जी राणी पारस सिंधी फमीदा किंजर मुक़दस लॻारे लिखियो, ॾाहुनि जो चवणु आहे त औरत ऐं गुल खे वहशी दरंदा चिभाटींदा आहिनि ऐं मारींदा आहिनि। औरत ऐं धरती खे फतह न करियो पर उन्हनि सां प्यार कयो, पर जेसीं ॿिन्ही में तख़लीक़ी अमल जारी आहे, गुल खे चिभाटबो न त अव्हांजो ज़हन बि गुल खे चिभाटबो त अव्हांजो ज़हन बि चिभाटजी वेंदो। मां बि अहिड़ी औरत आहियां जंहिंजी ज़िंदगी में सुख न आहे, ख़बर न आहे त मुंहिंजो जीवन कॾहिं सुख जो सोझरो ॾिसंदो। मां पंहिंजी ज़िंदगी जा कई साल इन समाज जे हालातनि रीतुनि रस्मुनि जे क़ैद में सुरकी घारिया आहिनि। मुंहिंजा ॾुख केॾा न वधी विया आहिनि, तॾहिं त मुंहिंजो वजूद बि आहिस्ता आहिस्ता टुकड़ा टुकड़ा थी पंहिंजो पाण में दफ़न थींदो थो वञे। पारसनगर कुंडरी खां चौवन कुमार कोहली ऐं डॉक्टर अनीता चौहान लिखियो, को बि नओं कमु शुरू करण खां पहिरियां 10 भेरा सोचणु घुर्जे। ख़ुदा हर पखी खे रिज़्क़ ॾींदो आहे पर आख़िर न। तव्हां कंहिंसां चङाई करियो त विसारे छॾियो, पर जेकॾहिं को तव्हां सां चङाई करे थो त उनखे हमेशह यादि रखो। आजिज़ कलब खुश नसीब सत पुराणी घोड़ाबारी स्टाफ शहर ठटे जे खुश नसीब मोहम्मद आरफ मला ऐं मदोश मंठार अली मला लिखियो, तुंहिंजी यादि रुआड़े वई, अंदर दर्द जियारे वई, सोचुनि जे का हीर थदी, सोचुनि जी का हीर थदी, मुंहिंजा ख्वाब उथारे वई, कींजर जी का छोली अॼु पेर कुंवारा ठारे वई, अमृत बदिरां हूअ गम जो मूंखे ज़हर प्यारे वई।